सिंध जी पॉलिटिक्स जो जॾहिं बि ज़िक्र थींदो त डॉक्टर कादर मक्सी जो ज़िक्र न थिए इहो मुमकिन ई न आहे। भली शींहुं पोड़ो ई छो थी हुजे पर शींहुं शींहुं ई रहंदो आहे। डॉक्टर साहब लाइट नोट ते तव्हां सां मनसूब कुझु स्टेटमेंट्स आयूं मीडिया में त क़ौम परस्ती खां तव्हां बेज़ारगी हिकिड़ी क़िस्म जी ॾेखारी या सिंध परस्ती खां या जेको बि तव्हां मौक़िफ़ ॾियो पंहिंजो, छा सिंधी क़ौम मां तव्हां मायूस थी विया आहियो छा जो तव्हां इन हद ताईं ई स्टेटमेंट आयूं? असांखे मायूसी पई थिए त असांजो हिकिड़ो लीडर आहे जंहिंजो हिकिड़ो रोल आहे उहो उनखे रहणु खपे। बिल्कुलु प्लीज़ तव्हां हिन ते व्यू पॉइंट छा आहे सर? साईं, मुंहिंजा साईं कीर्तर साहब, असां सियासत छॾे ॾियूं या मायूस थियूं उहो असांजे मौत जो ॾींहुं हूंदो, ईअं मुमकिन न आहे। हिकिड़ो असांजी योम तासीस पार्टी जी सालाना सालगिरह थींदी आहे, उन में मुख़्तलिफ़ माण्हुनि तक़रीरूं कयूं, हिकिड़ो सियासी बहस जो मिज़ाज ठही वियो। त उन में मूं चयो त सिंध में जेका क़ौम परस्ती नाले में सियासत थिए थी उहा क़ौम परस्ती रोशन ख़्याल कान्हे, उहा तंग नज़र क़ौम परस्ती आहे जंहिंमें असां कैलकुलेशन नथा करे सघूं त जनरल ज़िया जे गॾु असां सां बीहणु खपे, जनरल ज़िया सां, या सिंधी अवाम जी अवामी जदोजहद में बीहणु खपे। असां MQM सां गॾु बीहूं या सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहूं, असां जाम सादिक सां बीहूं या सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहूं। उनजो मूं हिकिड़ो तनाज़ुर पेश कयो त जेकॾहिं तव्हां सिंधी अवाम जे पॉपुलर रुझाननि खे उनजी तारीख़ी घुर्जुनि खे छॾे ऐं तव्हां आमदरनि सां गॾु बीहो था ऐं उन ते को तव्हां निदामत महसूस नथा करियो त इहा तंग नज़र क़ौम परस्ती आहे। अहिड़ी तंग नज़र क़ौम परस्ती खां मां लातालकी थो कयां। मां पंहिंजो पाण खे इहो सॾाइण लाइ तयारु न आहियां। इन करे अॼु खां वठी मुंहिंजो तारीफ़ हिकिड़े सिंध परस्त जो तारीफ़ आहे। मां सिंध परस्त आहियां छो जो सिंध परस्ती क़ौम परस्ती खां सुपरलेटिव डिग्री आहे। त तव्हांजी जेका नज़रियो, तव्हांजी जदोजहद जेका आहे वतन जे इस्तकाम सां मनसूब थी वञे। त वतन आहे त क़ौम आहे, जे वतन ई खसी वियो, जीअं डेमोग्राफी जो सवेर ज़िक्र निकितो ऐं तव्हांखे ख़बर आहे गुज़िरियल सॼो महीनो मां न आदमशुमारी जे मसइले ते सॼी सिंध में कंपेन कई त डिजिटल आदमशुमारी, बाबा जागो, सुस्ती कंदो त पाण ॻणप में घटिजी वेंदासीं, वतन असांजे हथनि मां हलियो वेंदो। त पूरो महीनो मूं कंपेन कई हुई त हाणे हिन वक़्तु असांखे पंहिंजे वतन जी इंटीग्रिटी जी ज़रूरत आहे त सिंध कंहिं बि सूरत में कंहिं लसानी नस्ली गिरोहनि जे हवाले न थिए। सिंध जी बैनुल अक़वामी जेका सिफ़बंदी थिए पई, पाकिस्तान खे गोॾनि ते झुकाए विधो अथनि। जे अहिड़ी सूरत हाल पैदा थी वञे जो मरकज़ी मुल्क जी हैसियत टुटी वञे त पोइ सिंध त वाॻुनि जे वात में उहा टुकड़ा थी हर को पंहिंजे हिसे जो हिसो छिके वठंदो। त असां सिंधियुनि जो फ्यूचर छा थींदो? उन तनाज़ुर में मूं चयो आहे त असांखे सिंध परस्ती पंहिंजे वतन जे इस्तकाम लाइ कमु करणु खपे ऐं समूरी ग़ुलामी ज़िलतुनि जे ख़िलाफ़ भरपूर किरदारु अदा करणु खपे। सो डॉक्टर कादिर मक्सी उहो ई साॻियो आहे जेको तव्हां 82 में ॾिठो ऐं इनशाला जेसीं मुंहिंजी आख़िरी हयाती जो आख़िरी साह आहे मां उहो ई साॻियो रहंदुमि, पंहिंजे वतन लाइ किरदारु अदा कंदुमि इनशाला।